नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सियारे जी वाध खां पोइ खिपरे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते लुंडा बाज़ार जा स्टॉल लॻाया विया, जिथे शहरियुनि सस्तो ऐं उम्दो गरम शूज़, जैकेट, कंबल ऐं स्वेटर ख़रीद करण लाइ लुंडे बाज़ार ईंदा आहिनि। हिननि जो चवणु आहे त हिन महांगाई जे ज़माने में लुंडे बाज़ार में असांखे सुठियूं ऐं बहितरीन शयूं मिलंदियूं आहिनि। तमामु बहितरीनु हले पियो। हींअर आहिनि सर्दियूं आहिनि, हीउ लुंडो जेको ग़रीबनि लाइ ईंदो आहे, सस्तो माल ईंदो आहे, रश हूंदी आहे, तमामु वठंदा आहिनि। को वठण वारा हूंदा आहिनि, को ॾिसण वारा ईंदा आहिनि, त हीउ स्टॉल माना हिकिड़े क़िस्म जो नई बाज़ार लॻी वेंदी आहे। वॾी आहिनि, लुंडे जूं आहिनि, चपलूं आहिनि, जुतियूं आहिनि, कंबल आहिनि, कोट आहिनि। हीअ माना ग़रीबनि लाइ आहे त थोरे सस्ते रेट ते उन्हनि खे सही मिलंदो आहे। दुकाननि ते त महांगो हूंदो आहे। असां चपल वठराया अथई 15 रुपए, 20 रुपए जी, 30 रुपए जी। हा, ग़रीब माण्हू ईंदा आहिनि, उन्हनि खे सही नमूने असां ॾींदा आहियूं, सस्तो ॾींदा आहियूं। असांखे ग़रीब आहियूं, ग़रीबनि जो क़दुरु आहे। असां वटि जुती आहे, कंबल आहिनि ऐं निटियूं ॿारियुनि जा सूट आहिनि, वॾनि जा आहिनि। तौर ते ॾिठो वञे त हीउ जेको लुंडा बाज़ार खिपरे शहर में लॻी आहे, सर्दी जो टाइम आहे ऐं मज़लूम तबिके लाइ यकीनन मुंहिंजो वॾी फैसिलिटी आहे। जीअं अमीर माण्हू त मिरपुर ख़ासि हैदराबाद कराची में 5-5 हज़ार 20-20 हज़ार में कोट वठनि था, उहो 20-20 हज़ार वारो 5-5 हज़ार वारो कोट हिते 50 रुपए में मिली वञे थो ग़रीब खे। अमीर माण्हू त 2-2 हज़ार वारी जुती पाए थो, उहा साॻी जुती हिते लुंडे में कंहिं ग़रीब खे 100 रुपए में मिले थी। ऐं इन ॻाल्हियुनि जो हामी आहियां जेके हिननि लुंडा हिते बाज़ार लॻायूं आहिनि। असां हुकुमरान धुर जे तरफ़ां बि अञा बि वधीक असांखां फैसिलिटी कोन था ॾींदासीं फैसिलिटियूं। तमामु भली लॻाई आहे, जेका असांखे कराची शहर में जेको 500-400 में चीज़ मिलंदी आहे, उहो असांखे हिते 80 खां 90-100 ताईं मिलंदी आहे। भलियूं भलियूं शयूं आहिनि। अगरि हू जैकेट आहिनि 500-500 जा, उहो असांखे 60 खां 70 ताईं मिले थो।